जी नाज़रीन, सिंध रंग न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हींअर अहम रिपोर्ट अवां शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर में निजी कंपनी ज़ोंग जो टावर मुसलसल 5 ॾींहंनि खां बंदि हुजण करे नेटवर्क इस्तेमालु कंदड़ सार्फिन ऐं शहरियुनि जो प्रेस क्लब अहमदपुर अॻियां नूरल लाड़िक, मुकीम मल्ला, अलीजान लाखो, फारूक अहमद लाड़िक ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ मुख़्तलिफ़ चैनलनि सां ॻाल्हाईंदे चयो त हले थो तो वरी 3 ॾींहं बंदि आहे। को कारोबारी माण्हू आहे, काॾे फ़ोन करिणो आहे, इमरजेंसी आहे, का बीमारी बड़ी आहे, फ़ोन टावर कमु करे कोन थो। 1000 रुपयनि जा पैकेज आहिनि साईं। इहो अलाए छा थो हले, इन ते टावर बंदि लॻो पिया। महिरबानी करे इहो टावर खोलियो, परेशानी ख़तमु कयो आवाम जी। 2 ॾींहं 3 ॾींहं टावर बंदि लॻो पिया। शहरी असांखां था पुछनि, प्लाट असांजो आहे, उन प्लाट में लॻियल आहे टावर ज़ोंग जो। तो हे को असर इन जे मथां पए नथो। असां मसलो इहो कॾो खां हले थो पियो, जेको आहे टावर खुले कोन थो। परेशान लॻा पिया आहियूं, डेली पैकेज था करायूं, हले ई कोन थो। हे पेट्रोल मथां अचे थो, उहो साईं खे चवां विकिरो था कनि। मसलो हिननि जो अलाए छा आहे, का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। चई बीठा आहियूं, को खोले कोई कोन थो। आख़िर हिन जो मसलो अलाए छा आहे त टावर खोलनि न। हे पैकेज था करायूं त असां छाजे लाइ था करायूं? इन्हनि जे लाइ था करायूं छा जो है पेट्रोल विकिणनि? ईअं थोरो ई थींदो आहे। बंदा टावर असां इहो ई मुतालबो आहे त टावर हलाइनि। असांजा पैकेज आहिनि 1000 रुपयनि जा, जेके माना फज़ूल हलिया विया आहिनि असांजा पैसा। टावर तेल अचे थो, उहो तेल चोरी था करे वञनि, हेठियां खाई था वञनि, मथे असां कंप्लेन करे थकिजी पिया आहियूं। कोई एक्शन खजे ई नथो। ज़ोंग सार्फिन जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। वधीक उन्हनि जो चवणु आहे त गुज़िरियल 5 ॾींहंनि खां ज़ोंग कंपनीअ जे टावर खे मुसलसल बंदि कयो पियो वञे। 1000 रुपयनि जा पैकेज कंदड़ सार्फिन सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त कंपनीअ खे बार बार शिकायतूं कयूं वयूं आहिनि, पर अहमदपुर जे टावर खे हर हफ़्ते मिलंदड़ तेल विकिरो कयो पियो वञे, जंहिं करे टावर खे बिना कंहिं फॉल्ट जे बंदि कयो वञे थो, जेका ज़ोंग इस्तेमालु कंदड़ सार्फिन सां वॾी नाजाइज़ी आहे। उन मौक़े ते उन्हनि कंपनीअ जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी टावर जो तेल विकिरो कंदड़ इंचार्ज समेत ॿिए मुलविस अमले ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सार्फिन मां परेशानी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।